मारवी वेचारी उमरकोट के कैद में कड़ी रही हुई, तरह तरह जी तकलीफ़ूं, तरह तरह जा सदमा उमर ॾिनस, पर पंहिंजो सील बचाइण जे लाइ मारवी सॼी जान जी कुर्बानी ॾेई छॾी। मारवी जी सानी ॿी नथी थी सघे का। हिकिड़ी पोपटी नाले वाञाणी जॾहिं मुल्क तक़सीम थियो, हिंदुस्तान पाकिस्तान जुदा थियो, वाणियुनि खे तां लॾण जो ॾींहुं अची वियो। लॾे जॾहिं गुजरात ॾारे विया त अज़ीम दुख में किरी पिया। न रहण जी जाइ, न खाइण जे लाइ कुझु, न कपिड़े जो बंदोबस्त। हीराबाद जे रहण वारियूं अज़ीम दुख में आयूं। उतां पोपटी पुकार कई, ए सिंधियो। मारवी हिकिड़ी जटियाणी हुई जंहिंखे न खाइण जी ख़बर न कपिड़े जी। उन तां रिसाला, ॾोर, बैत कई शाइरियूं ठहियूं आहिनि। असीं त हीराबाद जे रहण वारियूं, ॼण की बिश्त जे रहण वारियूं अॼु पधर पयूं हुयूं। असांजे लाइ न ॾोर न कलाम। ख़त लिखिया सिंध जे अदीबनि शाइरनि खे। ख़त में नालो लिखियईं, मुंहिंजो हलदड़ दौर में पोपटी नालो आहे। नंढे हूंदे मूंखे पबी बि सॾींदा हुआ। हाणे जंहिं नाले तां खपे उन तां बि शाइरी करियो, पर असांखे बि ॻायो त सही। ख़त लिखियईं कारवां अख़बार खे। उन ॾींहनि में कारवां अख़बार हलंदो हुई। कारवां दुनिया खे ॿुधाइण लॻी, इहा पोपटी जी दां सॼी सिंध ॿुधी, पर कंहिं जवाब न ॾिनसि। मौलवी हाजी अहमद मला बदीन वारे लेख पढ़ियो त ही त पाण खे मारवी पई सॾे, बल्कि मारवी खां वधीक। मौलवी साहब ख़्याल करे जवाब ॾिनसि, पोपटी तोखे मारवी जो सानी असीं कीअं करियूं? मारवी ॼारियुनि जी जाइल, तूं मारियुनि जी जाइल। मारवी ज़ोरी आंदल, तूं पाण ई भगल। हाणे मारवी जी रसानी तूं नथी थी सघे, पर जवाब ॾियणु फर्ज़ थी पियो। मौलवी साहब काफ़ो ई रखियो पोपटी जो। हर हिकु पोपटी जी माना जुदा हूंदी। इहा मौलवी साहब जी क़ाबिलियत। पोपटी अखर ॿ टे, लेकिन मानाऊं मुख़्तलिफ़। पहिरीं पहिरीं पोपटी दां थी करे, मारवी हुई मारन मजा, मारवी हुई ओ मारवी हुई मारन मजा। ये पई पढ़ाए पोपटी, मारवी हुई मारन मजा, मारवी हुई मारन मजा। ये पई पढ़ाए पोपटी, पाण ही परदे पर, पाण ही परदे पलाणे, पाण ही परदे पलाणे। पोपटी अख पोपटी, मारवी हुई मारन मजा, मारवी हुई मारन मजा। ये पई पढ़ाए पोपटी, मारवी हुई मारन मारवी। मौलवी साहब जवाब में लिखिस त शाइरनि शाइरियूं कयूं आहिनि त शर्मेलिन था कयूं वठनि, न की उन्हनि था जेके पाड़ा कक करे वयूं। तूं पाड़े जी सताइण वारी हुई, तॾहिं तोखे पाड़े तड़े छॾियो। तूं शर्मेली न हुई, तॾहिं तूं वई हली। शाय कन किन शर्मेलिन जा शान ॻाया शहर में। जे तो शाह जहिड़े माण्हू तारीफ़ कई त शर्मेलिन जी कई। शाह किन शर्मेलिन जा
ओ शान गाया शहर में शानो गाया शीर पुछन तिन जा पार पुछन तिन जा पार जिन पाड़े खे पाड़ी पोपटी पुछन तिन जा पार पुछन तिन जा पार जिन पाड़े खे पाड़ी पोपटी मारी हुई मारन मजा मारी हुई मारन मजा हुई पई पड़ा है पोपटी मारी हुई मारी तरी कई दिलासा दिल बरन खे ओ तब नव्या दिल मां दलील असी वाणिन के होशियार कयोसू भली भाई असी हमारा मुल्की भाई आहियूं असी हवा के कदे न मठो घुरंदासूं असी हवा त कुर्बान थींदासूं पर वंजो न मुल्क न छॾिजो पर असां खां फुटी जॾहिं राति जो तनहा थीन त निंडूं फिटियो वञनि तारा घणी देर रातियूं विया में वञनि छो जो कमज़ोर थी चुका हा केतिरा कमज़ोर थिया जीअं गरी छित वारी जाइ जी काम भॼी पवे विची उन जी कहिड़ो इलाज है हिकिड़ी छित गरी ॿियो उहा काठी भॼी पवे त पोइ उन काठी जो कहिड़ो इलाज है कई दिलासा दिल बरन खे तब न विया दिल मां दलील छो काम जा कमज़ोर रहूं काम जा कमज़ोर ओ काम जा कमज़ोर हूंदी छा जल्दी पोपटी काम जा कमज़ोर हूंदी काम जा कमज़ोर हूंदी छा जल्दी पोपटी मारी हुई मारण मजा मारी हुई मारण मजा ये पई पदा है पोपटी पाण ही पर दे पाण ही पर दे पलाण पोपटी अख पोपटी मारी हुई मारण मजा मारी हुई मारण मजा ये पई पदा है पोपटी मारी हुई मारण मारी मौलवी साहब जवाब ॾियण लॻो ए पोपटी जॾहिं तूं सिंध में हुई जॾहिं हिन बिश्त में रहंदी हुई तॾहिं तोखे असीं सिंध जा अदीब शाइर यादि न हुआसीं असां खां जुदा थी अलाए जे कहिड़ा ऐश करियो था या को नाहक में आयो असांखे कहिड़ी ख़बर जॾहिं असां वटि हुआ तॾहिं त तूं असांजी कुझु प्रचार करी हा हाणे घर छॾे गुजरात में गोड़ कनि थियूं गुजरियूं घर हैदराबाद में पाण गोड़ पियूं कनि गुजरात मां भला हिन में असांजो ॾोह छा घर छॾे गुजरात में ओ गोड़ कनि थियूं गुजरियूं गोड़ कनि थियूं पेर पंहिंजे में कुहाड़ो पेर पंहिंजे ओ पेर पंहिंजे में कुहाड़ो चौथ कहिड़ी पोपटी पेर पंहिंजे में कुहाड़ो चौथ कहिड़ी पोपटी मारी हुई मारण मजा मारी हुई मारण ये पई पदा पोपटी पाण ही परदे पलाण पाण ही परदे पलाण पोपटी अख पोपटी मारी हुई मारण मारी हुई मारण मजा ये पई पदा पोपटी मारी हुई मारण मारी झण पियन जंगल रहन
मारवी जगह शरबत जा शीशा आंदा विया ए मारवी तोखे घणा ॾींहं थिया तो पानी मुंहं ते न रखियो आहे ही मूं तुंहिंजे लाइ ख़ासि शरबत ठाराहियो उमर चयो हिकिड़ा रंगीन आहिनि ऐं मिठा आहिनि वॾी ख़ुशबू वारा आहिनि ही ख़ासि शइ ठहियल आहे मारवी शरबत जे शीशनि खे ॾिसी ऐं शर्म खां कंध झुकाई हेठि पोपटी तोखे ते शराब पूरा न थिया छो नथी शरबत पीए मारवी चथिया उन्हनि खे सुञाणा नथी पोइ तूं छा खे सुञाणे जण पियल जंगल रहण ओ जण पियो जण पियल जंगल जण पियल जंगल रहण या गरीबाणी गत शीशा लाल गुलाब जा पी न वञाए दिस पत कर सुमरा सुपत च मिला मारू अड़न गे जण पियन जंगल रहन मुंहिंजा मारू चारी नुमाल उथियो रोज़ रसूल खे कन सुबुह जो सवाल अहिड़ा जिन अवाल तुंहिंजी शाम परती सुमरा चथो न छॾा शरबत शर्म खां हिन खपनि शीशा शराब हुन माना मारवी हीअ माना पोपटी हुन छॾा शरबत शर्म खां हिन खपनि शीशा शराब मारवी छा पीतो उमरकोट जी पुञ मारवी छा सां लाथी हीअ वरी लस्सी पटी आहे कॾहिं लस्सी पटी पीतई हुन छॾा शरबत शर्म खां हिन खपनि शीशा शराब मारवी उन छा सां लाथी ओ हुअ जॾहिं पती पवारन हुअ जॾहिं ओ हुअ जॾहिं 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 हुअ जॾहिं पती पवारन पर पीती पोपटी हुअ जॾहिं पती लस्सी पटी ओ हुअ जॾहिं पती पवारन पर पीती पोपटी मारी हुई तभी मारन मारू मारन मजा ये पई पदाए पोपटी मानही पर दे पलाने मानही पर दे पल पोपटी अक पोपटी मारी हुई मारन हीरत हारे हंजू पोपटी का हीरन जा हार विछड़ी विया जिन जे विछोड़े मारे वजस मारवी त थदी थदी हीर लगंदी हुई जी कहवा जेके बादे सभा चइबो उहा जॾहिं लगंदी हुई त मारवी रुगा गाढ़ा पानी रोहंदी हुई हिन छॾिया हार हीरन हिन वणन पोपटी खे उहा हीर ते हारे हंजू मारवी थदड़ी थदड़ी हवा ते रोए मारवी कहिड़ा ज़ेवर पसंदि कया जेती सचा त बजाए ख़ुदि बि कूड़ियूं पोपटियूं बि पसंदि न कयूं जेके कननि में पाईंदा आहिनि उनखे पोपटी चवंदा आहिनि कूड़ थींदी आहे हार हीरन हिन वणन उहा हीर ते हारे हंजू मारवी छा कयो पेर में पासे बछाकन पेर में ओ पेर में पासे बछाकन कन न पाइन पोपटी पेर में पासे बछाकन कन न पाइन पोपटी मारी मारन मजा मारी मारन मजा ये पई पड़ाए पोपटी पाण ही पर दे पलाण पाण ही पर दे पलाण पोपटी अक पोपटी मारी हुई मारन
खत में लिखियो हुई त नंढे हूंदे मूंखे पबी बि छॾींदा हुआ। मोली साहब ॾिठो पबी जो नालो न वठलसि त वरी मत दुबारा न का मयार मोकिले। नाले में तो चवेसि त हिन अंदर में अंब अहमद छा पबी सम्झे पिपू। पिपू थर जो में हो अंबनि जे खाइण वारी खे पिपुनि जी कहिड़ी ख़बर। हिन अंदर में अंब अहमद ओ छा पबी सम्झे पिपू, छा पबी सम्झे पिपू। मारी छा कयो वञी हिन अंदर में अंब अहमद छा पबी सम्झे पिपू। हुन मञर मोड़े हथनि सां हुन मञर ओ हुन मञर मोड़े हथनि सां बांध में मत पोपटी। हुन मञर मोड़े हुन मञर मोड़े हथनि ओ हुन मञर मोड़े हथनि सां बांध में मक पोपटी। मारू ही मारन वञा मारू ही ओ मारू मारू ही मारन वञा। ये पई पढ़ाए पोपटी पाण ही परदे सब पाण ही परदे पलाण पाण ही परदे पलाण पोपटी अत पोपटी मारू ही मारन वञा मारू ही मारन वञा।